जेको यो तोहफो मु आंदो आ मदीने शरीफ हाने आयो या हफ्तो बन थींदो अल्हम्दुलिल्लाह सो तोहफो आंदो थम पर यार मुफ्त जी शे जो कदर न थींदो लख रुपयन जी गाल तो जा मुफ्त कदर कदे बे के बे मानू में कमे पवे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन पढ़ंदा रहो रात जो पढ़ो डी जो पढ़ो जेरी मल वणो था त 100 बेरा पढ़ी अही हथ ते कोई हथ बंद कई अयो इय्याक नअबुदु इय्याक नस्तईन पढ़ंदा पर मुठ बंद हो मुठ खोलियो न जने उन मानू जे में कम आ न उने वट जने पहुंचो त हथ खोले हथ मिलायो दिसो कम करे तो न तो करे जेड़ी भी ताजी हाजत हुंदी जरूरत हुंदी केड़े लाट साहब वट को अमीर आ को ऑफिसर आ को वडेरो आ को सरदार आ को नवाब आ को पीर आ को फकीर आ जे वट भी बींदो अल्लाह सी ताजो कम ये मदीने जो तोहफो दो कबूला अल्लाह से तांके कामयाब करो ए तहज्जुद की नमाज पढ़ो 4 नफिल ए 8 रकात यो अज जो ता जो सबक है अज का वठी ने ते अमल कंदा अल्हम्दुलिल्लाह मुके खुशी आ मुजा फकीर घणा तहज्जुद पढ़न था ओ बारड़ा तहज्जुद पढ़ंदा है इन जमात जो फकीर आणी तहज्जुद पढ़ंदी पर एकड़ा टोटरी आहे मां समझा तो इते भी बैठा है टोटरी पढ़ंदो जेकॾहिं तव्हां सभई तहज्जुद नमाज पढ़ंदो त मां समझंदुसि त मुंहिंजी कामयाबी ऐं मां जॾहिं मदीने शरीफ ईंदुसि पंहिंजे सोणे वटि वञी अर्ज़ कंदुसि साईं मुंहिंजा बचड़ा बि तहज्जुद पढ़ंदा वञी अर्ज़ कयां न तव्हांखे तहज्जुद पढ़ो हाणे हींअर 12 थी वेंदा हलिया त पोइ जागंदे तव्हांखे 11-20 थिया 12 बजे खां पोइ तव्हां तहज्जुद पढ़ी सघो समझो था पर ये जे सुमी उथो जेडी मल उथो ओडी मल तव्हांजे लाइ तहज्जुद जो टाइम चालू ऐं जेकॾहिं तहज्जुद पढ़ी ऐं वेठा हुजो उन मुसले ते वेठा अल्लाह जो ज़िक्र कयो इस्तग़फार पढ़ो दुरूद शरीफ पढ़ो या ज़िक्र क़ल्बी ज़िक्र वेठा कयो वरी उन्ने वुज़ू सां फज्र जी सुन्नत बरकत सुन्नत फज्र जी पढ़ी ऐं पो नमाज फर्ज़ जे ला मस्जिद शरीफ दे वञो त उथण खां अॻ में जेकी बि तव्हां दुआ घुरी हूंदी सा अल्लाह ताला क़बूल फरमाए इस नजर के नुस्खा दो दिया तहज्जुद पढ़ी वेठा हो जो बावुजू हां हिकड़ी सुन्नत है तहज्जुद बैन नौमैन के बिन निंद्रुन जे विच में तहज्जुद पढ़ी वरी मानु थोड़ी देर सुमे वरी उते वरी पोत फजर जी नमाज जेला वरी दोबारा या अफजल सुन्नत पर बुजुर्गन जी ही अब सुन्नत रही है जो तहज्जुद पढ़ी उन्हीं वुजू सा वरी फजर जी सुन्नत पढ़ी ही भी सुन्नत हु भी सुन्नत जेके हु सुन्नत सोली लगे उने ते अमल करे जेके ही सुन्नत सोली लगे इन ते अमल करे पर ये न जो बिन निंद्रुन जे विच में तहज्जुद करण जे बहाने रहंदो फजरी वजे तो पो वेठा हो तहज्जुद पढ़ी मुसले ते वेठा हो जो ऐं वेठा इस्तग़फार पढ़ो दुरूद पढ़ो ज़िक्र कयो ज़िक्र कंदे कंदे पिरे फुटी वई फजर जी अज़ान अची वई हाणे तव्हां सुन्नत फजर जी पढ़ो फजर जी सुन्नत पढ़ी ऐं जेका बि दुआ घुरंदो न उथण खां अॻ में मुसले तां उथण खां अॻ में तव्हांजी दुआ अल्लाह ताला क़बूल फरमाए छॾे हज़रत याकूब अलैहिस्सलाम जॾहिं 11 पुट आयसि बाबा असां ग़लती थी वई हाणे असांखे दुआ घुरो त अल्लाह साईं असांखे माफ़ करे असां खता थी वई यूसुफ अलैहिस्सलाम के असां मारियोसीं कुएं में उछलायोसीं साईं असांखे माफ़ कयो अल्लाह को बख्शिश घुरो त हज़रत इब्राहिम हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमायो त पुत्र अस्तगफिर लकुम रब्बी
जल्द मां पंहिंजे रब खां तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि पर उहो